वॾे वज़ीर जे दौरे जे हवाले सां ॿुधायूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां सखर बैराज जो दौरो कयो वियो आहे। गेटनि जो मुआइनो कयो वियो आहे। ख़बर हवा ते पहुचाइनि पिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां सखर बैराज जो दौरो कयो वियो आहे। गेटनि जो मुआइनो कयो पियो वञे। आबपाशी वज़ीर ॾियाम ख़ान शोरो वॾे वज़ीर खे गेटनि बाबति ब्रीफिंग बि ॾिनी आहे। तर्जुमान जो चवणु आहे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, स्पीकर सिंध असेंबली अवैस कादिर शाह, घरू वज़ीर ज़िया लंजार ऐं ॿुधाइनि पिया वॾे वज़ीर सां गॾु मौजूद आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां सखर बैराज जो दौरो, गेटनि जो मुआइनो कयो वियो। आबपाशी वज़ीर ॾियाम ख़ान शोरो वॾे वज़ीर खे गेटनि बाबति ब्रीफिंग ॾिनी आहे। तर्जुमान जो चवणु आहे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, स्पीकर सिंध असेंबली अवैस कादिर शाह, घरू वज़ीर ज़िया लंजार बि वॾे वज़ीर सां गॾु मौजूद आहिनि। तफ़सील मालूम था कयूं। लाइन ते मौजूद आहे सखर मां फारूक सुमरो। जी फारूक सुमरो, छा तफ़सील आहिनि वॾे वज़ीर जे दौरे जे हवाले सां? जी बिल्कुलु मानूर, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सखर बैराज पहुतो आहे, जंहिं सखर बैराज जो दौरो कयो आहे। सिंध जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बैराज जे मुतासिर गेटनि जो जाइज़ो वरितो आहे। इन मौक़े ते वज़ीर अला सिंध खे सूबाई वज़ीर आबपाशी ॾियाम ख़ान शोरो तरफ़ां जेके मुतासिर गेट आहिनि उन्हनि मुतलिक़ तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई आहे। जॾहिं त सेक्रेटरी आबपाशी ज़रीफ़ खेड़ो वज़ीर अला सिंध खे हिन वक़्त ताईं मुतासिर गेटनि जी बहाली मुतलिक़ ऐं क़दमनि मुतलिक़ वॾे वज़ीर खे आगाह किया है। इन मौके पे स्पीकर सिंध असेंबली अवैस कादिर शाह, सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून, ज़ियाउल हसन लंजार ऐं ॾियाम ख़ान शोरो पिण सिंध जे वॾे वज़ीर सां गॾु आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर खे सूबाई वज़ीर ॾियाम ख़ान शोरो ऐं सेक्रेटरी ज़रीफ़ खेड़ो तरफ़ां सखर बैराज जे गेट नंबर 47 ऐं गेट नंबर 44 जे जेको आहे मुतासिर थियण ऐं हिन वक़्त ताईं काफ़र डैम अॾण या वरी जेको आहे मुतबादिल तौर ते जेको कैसन गेट आहे उहो लॻाइण मुतलिक़ ऐं ॿिन्ही मुतासिर गेटनि जी बहाली मुतलिक़ जेके हिन वक़्त ताईं खयल जेके क़दम आहिनि उन्हनि मुतलिक़ तफ़सीली तौर ते आगाह कयो वियो आहे। कुझु देरि अॻु में सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह पिण सखर बैराज मुतलिक़ मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे, जंहिंजो चवणु आहे त सखर बैराज पंहिंजी मुद्दत काफ़ी साल अॻु में पूरी करे चुकी आहे। सिंध हुकूमत ऐं सिंध हुकूमत मुख़्तलिफ़ इदारनि जे ताउन सां मुख़्तलिफ़ हुकूमतुनि जे ताउन सां सखर बैराज खे बचाइण जे लाइ क़दम खणण जी कोशिशुनि में रुधल आहे। हिन वक़्त बि जॾहिं खां मुतासिर गेटनि जो मसइलो थियो आहे तॾहिं खां सूबाई वज़ीर ॾियाम ख़ान शोरो सखर में मौजूदु आहे ऐं समूरो कमकार जो जाइज़ो मुआइनो हू पंहिंजी निगरानी में करे रहियो आहे ऐं जल्द सखर बैराज जे मुतासिर गेटनि जी बहाली वारो जेको कमु आहे उहो मुकमल कयो वेंदो ऐं जेके पाणी केनालनि में जेको पाणी जी फ़राहमी घटि कई थी वञे उहो मुतासिर केनालनि खे बि पाणी जी फ़राहमी बहाल करण सां गॾु सखर बैराज जे गेटनि खे जल्द बहाल कयो वेंदो। जी मानूर। ठीकु आहे फारूक सुमरो, अपडेट करण लाइ महिरबानी।